सही कचहरी कयूं था। खोड़ सारा साथी दोस्त असांखे ॾिसनि पिया ऐं मां चाहियां थी त तव्हांखे जेके उन्हनि जा प्यारा कमेंट्स पढ़ी ॿुधायां। उल्फत हुसैन असां सां गॾु आहे, महर अकबर बि असां सां गॾु आहे। महर अकबर चए थी त जेको आहे सो वेलकम अदा, तमामु बहितरीनु ॻाल्हियूं। ली ख़ान असांखे ॾिसे पई, चए थी अस्सलाम वालेकुम। ऐं यमुना मोहसन असांखे ॾिसे पई। नाहिद शेख चए थी क़ाबिल फ़ख्र आहिनि। ऐं सभु असांजा दोस्त साथी असांखे ॾिसनि पिया। उल्फत हुसैन चए थी बेदल मसरूर साहब खे बेदल मसरूर साईं आऊं अव्हांखे ॿुधंदी रहंदी आहियां, ख़ासि करे ही गज़ल सपना विसरी वेंदा आहिनि, विसरी यादि न ईंदा आहिनि। ही गज़ल असांखे ॿुधाईंदा, असांखे बेहद ख़ुशी थींदी। इहा आहे असांजी अच्छा, हाणे ॻाल्हि इहा आहे त मां इन ॻाल्हि ते अफ़सोस नथो कयां त मूंखे डॉक्टरनि झलियो आहे ॻाइण खां, ऐं डॉक्टरनि मुंहिंजे ॻाल्हाइण खां बि झलियो आहे। हाणे छा आहे त वेझो इन खे साल 2 साल थिया आहिनि जो मूंखे सीने में तकलीफ़ थिए पई एतिरे क़दुरु जो मूंखे लास्ट वरी कोरोना बि थी पई। हाणे डॉक्टरनि झलियो आहे, सपना विसरी वेंदा जेका मां ॻाईंदो आहियां न, उल्फत खे ॿुधायो त पुटु इहा असुल धुन सादिक अली जी आहे, ऐं नसीर मिर्ज़ा ॻाईंदो हो, पोइ वरी मां ॻाईंदो आहियां, ऐं इहो अदल सुमरे जे साम्हूं बि मां ॻाईंदो आहियां। त इन जो क्रेडिट आहे न, उन्हनि जो क्रेडिट आहे जिन जिन ॻायो आहे, जिन जिन धुनूं ठाहियूं आहिनि, उन जे करे उन्हनि जूं धुनूं बि उन्हनि जे नाले सां मां यादि करे ॿुधाईंदो आहियां। ईअं न कयो आहे त हीअ धुन मां कंहिंजो कॉपी करे कंहिंखे ॿुधायो न हुजे। हा, मूं ॻायूं आहिनि, धुनूं ॻायूं आहिनि, पर मां ट्रिब्यूट ॾींदो आहियां। ऐं मिसाल हुनजो जेको आहे सादिक अली ॻायो आहे तोखां थींदे धार, त मूं पंहिंजी धुन ठाही आहे, पर मां उहो बि ट्रिब्यूट सादिक अली खे ॾिनो आहे। अहिड़े नमूने इहे थियणु घुरिजे। असांजा ॻाइणा जेके आहिनि वॾा थी विया आहिनि, सॼी दुनिया में मशहूरु थी था वञनि, धुननि ते ॿियनि धुननि ॻाइनि था, नकुल धुननि ते ॻाइनि था, कॉपी करे ॻाइनि था, ॿियनि जा कलाम ॻाए मशहूरु थियनि था, उन्हीअ ते पैसा कमाइनि था, पर असुलु ॻाइण जो नालो नथा वठनि। सही। समीना मेमण सां गॾु आहे। समीना मेमण चए थी अदा बेदल जी घण पासान शख़्सियत हमेशा मुतासिर कयो आहे। ऐं समी बलोच असांखे ॾिसनि पिया। समी बलोच चवनि था वेलकम, तमामु सुठो। हमीदा अल्ताफ़ लिखे थी त बीना मसरूर छो टीवी तां गुम थी वई आहे? न बाबा, न टीवीअ ते, हू त हाणे उर्दू ड्रामनि जे सीरियलनि में कमु थी करे, हो तॾहिं 30 किस्तनि वारी सीरियलनि में कमु थी करे। अॻे सिंधी ड्रामा कंदी हुई, टीवीअ वारनि उर्दू ड्रामो हुन खां न करायो, पर हाणे प्राइवेट ड्रामा उहो करे थी, वॾा वॾा सीरियल कया अथसि, खोड़। हाणे वेझी हुजे हा त मां पुछी ॿुधायांव, नाला ॿुधाया तव्हांखे। खोड़ ड्रामा करे थी, कमर्शियल्स में कमु करे थी। सही। ममताज़ भुट्टो आहे, लंडन खां असां सां गॾु आहे। लिखे थी त बहितरीन इंसान, बहितरीन इंटरव्यू, महिरबानी। ऐं महर अकबर लिखे थी त एक्सीलेंट इंटरव्यू। न्यास पंवर असां सां गॾु आहिनि, लिखनि था ज़बरदस्त बेदल साईं। जी, महर अकबर थी ॻाल्हाए न? महर अकबर ख़बर अथव केरु आहे? इहा मुंहिंजी भेण अथव, महताब जी भेण आहे, इहा मुंहिंजी भेण अथव। बसि मां मुंहिंजो कुझु दोस्तनि साथियुनि, महर साजिदा असां सां गॾु आहे। महर साजिदा बि लिखे थी त तमामु बहितरीनु अदा जी इंफॉर्मेशन। हिकिड़ो साजिदा सवाल पुछो त आउं चाहींदसि त जेकर ॿुधायो त अदा जी तालीम केतिरी आहे बेदल मैट्रिक खां ॿुधायो, मैट्रिक पास कई अथमि, BA पास कई अथमि, MA पास कई अथमि। ऐं MA मां जेके पहिरें नंबर ते 3 ॼणा आया हुआ न, उन में मां 3 नंबर मां हुउसि। अच्छा, बसि हाणे वधीक शिकायत न थो कयां त 3 नंबर मां छो हुउसि, 1 नंबर छो न आयुसि मां। पर मां MA सिंधी मां फर्स्ट क्लास फर्स्ट पोजीशन में आयो हुउसि मां।